नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे फैज़गंज का खबर ॾींदारूं। तालुके में कोरोना का बचाव लाइ टाउन चेयरमैन तरफ़ां पकाचांग टाउन के मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत पकाचांग में जराइम कश स्प्रे करायो वियो। वधीक तफ़सील फैज़गंज मां शाहिद चांग जी हिन रिपोर्ट में। फैज़गंज तालुके में कोरोना का बचाव लाइ टाउन चेयरमैन तरफ़ां पकाचांग टाउन के मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत पकाचांग में जरासीम कुश स्प्रे करायो वियो। टाउन चेयरमैन सैयद जील शाह जिलानी तरफ़ां कोरोना जहिड़े ख़तरनाक वायरस का पकाचांग वासियुनि खे बचाइण लाइ साबुण ऐं मास्क विराइण बाद जरासीम कुश स्प्रे जो सिलसिलो शुरू कियो वियो आहे। सैयद जील शाह जिलानी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जे हुकुम ते हंगामी बुनियादुनि ते स्प्रे शुरू करायो आहे। हिन चयो त हुकूमत खे राशन विराइण जे अमल खे आसान करे पकाचांग टाउन में 1000 राशन बैग बजाए 10,000 बैग मुहैया कया वञनि। पूरे टाउन में असां पंहिंजे तरफ़ां जेको आहे सो साबुण विरायो आहे ऐं मास्क वग़ैरह बि जेको आहे सो काउंसलरनि जे थ्रू विराया आहिनि। कोई पाण जेको असां वटि अचे थो उन्हनि खे ॾिना आहिनि। ऐं असां स्प्रे जो बंदोबस्तु करायो आहे। स्प्रे बि असांजे शहर में ऐं ॻोठनि में जेको आहे सो जाइ पजाए हले थो पियो। छो माण्हुनि जी डिमांड तमामु घणी आहे ऐं हिते वञे थो त तालुके में जेको आहे सो सिर्फ़ु 1000 ईंदा आहिनि। हज़ारनि जी जॻह तक़रीबन कम से कम जेकॾहिं असां ॾिसूं त असांजो तालुको फैज़गंज तमामु ग़रीब जेको आहे सो तालुको आहे, जेको आहे सो पसमानदा तालुको आहे। हिते घटि में घटि बि न जेको आहे सो 10,000 पैक ॾिना वञनि। छो जो माण्हू जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो घरनि में रहिजी विया आहिनि। कम से कम असां जेको आहे सो अंदाज़ो लॻायो आहे त कम से कम 10,000 माण्हू आहिनि जेके रोज़ु कमाइण रोज़ु खाइण वारा आहिनि। कैमरामैन राशिद चांग सां गॾु शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।